डिप्टी कमिश्नर अब्दुल वादिर शेख की ख़ुसूसी हिदायतुनि ते ज़िले के समूरनि तालुक़नि के असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि पारां नाजायज़ मुनाफ़िख़ोरनि ख़िलाफ़ घेरो तंग करे छॾियो। डिप्टी कमिश्नर की हिदायत ते समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि ऐं मुख़्तियारकारनि ब्यूरो सप्लाई एंड प्राइस ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि सां गॾु कार्रवाई कंदे आम वाहिपे जी शयुनि ते नाजायज़ मुनाफ़िख़ोरी में मुलविस वापारियुनि ऐं दुकानदारनि ते ॾंड पिण लागू कया, जॾहिं त काफ़ी दुकानदारनि खे वार्निंग पिण ॾिनी वई। कार्रवाइयूं काफ़ी मुर्गी, गोश्त, सब्जी, फ्रूट समेत किरियाना के दुकाननि ते कई वई। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि जो चवणु हो त नाजायज़ मुनाफ़िख़ोरी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। हुननि चयो त जेतिरी बि हद ताईं मुमकिन हूंदो अवाम खे रिलीफ फ़राहम करण की कोशिश करे रहिया आहियूं। हुननि दुकानदारनि खे सख़्ती सां हिदायत कई त हू मुक़ररु कयल क़ीमतुनि जूं फ़हरिस्तूं नुमाया जॻहियुनि ते आवीज़ा करण खे यकीनी बणाइनि। हुननि चयो त दुकानदार ज़रूरी शयूं ज़िले इंतज़ामिया पारां मुक़ररु कयल क़ीमतुनि ते विकिरो करे पंहिंजे क़ानूनी ऐं इख़लाक़ी ज़िम्मेवारी खे यकीनी बणाइनि त जीअं अवाम खे रमज़ान जे भलारे महीने में वधि खां वधि रिलीफ मिली सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची